असां न को आलमन सां वेहूं न आलमन जा किताब पढ़ूं बस या मोबाइल अड़ी हथ में आ बस समझूं था त सॼो इल्म इन मोबाइल में अचे फाथो आहे जेको घणा कूड़ हाणे मोबाइल जे करे इहो वॾो आलिम आहे अॼु दौर अहिड़ो अची वियो आहे हो जेको चए थो त मदीने वारो साईं पढ़ियल लिखियल ई कोन्हे हुजूर खे चयो त अणपढ़ियो हुयो दादू वारा सची ॿुधाए तूं हिते पंहिंजो स्कूल खोली अकेडमी खोली दादू में ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ पोइ उस्ताद क़ाबिल पढ़ियल लिखियल रखंदे या अणपढ़ियो उस्ताद रखंदे तुंहिंजे स्कूल में उस्ताद अणपढ़ियो रखंदे या पढ़ियो मुंहिंजो जवाबु ॾे हाँ पढ़ियो लिखियो न सुठो उस्ताद रखंदे जीअं तालीम शागिर्दनि खे सुठी मिले अल्लाह इन सॼी काइनात जे लाइ इंसान ज़ात जे लाइ उस्ताद मोकिलियो मोहम्मद रसूलुल्लाह के सुभान अल्लाह इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा साईं फरमाइनि था मां मोहम्मद करीम उस्ताद बणिजी आयो आहियां सेखारींदड़ बणिजी आयो आहियां हे दुनिया अणपढ़िया मां मोहम्मद इन्हनि खे पढ़ाइण